नाज़रीन, महांगाई जिथे समूरी सिंध के मुतासिर कयो आहे, उते टंडो लयार जे गरीब आवाम बि अज़ाब में अची वियो आहे। दिहाड़ी ते कम कंदड़ मज़दूर तबके लाइ 2 वेला खाइण मसलो बणिजी वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था ग़ुलाम रसूल नोहड़ियो जी रिपोर्ट। ज़हर खाई मरी वञूं, गरीब माण्हू बुखनि में मरी विया आहियूं। दिल कराए कि ख़ुदकुशी कर लिया असीं त उहे सूरनि में आहियूं न, या असां ग़रीबनि खे मारे छॾनि। महंगाई जिते समूरी सिंध के मुतासिर कयो आहे, उते टंडेलार जी गरीब आवाम बि अज़ाब में अची वई आहे। दिहाड़ी ते कम कंदड़ मज़दूर तबके लाइ 2 वेला खाइण बि मसलो बणिजी वियो आहे। शहरिन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हिन घाटे तोड़ महंगाई सबबि सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। असां खां पुछो त हींअर खंडु घणे किलो, अटो घणे किलो, असां खां पुछो। हुननि खे छा आहे, हू त एसी में सुता पिया आहिनि थिया। आख़िर असां केॾांहुं वञूं? या त गवर्नमेंट असांखे ॿुधाए त ज़हर खाई मरी वञूं। 500 रुपया कमायूं था, घर खणी था वञूं, सुबुह जो ख़र 10 रुपया खीसे में कोन्हनि। न ॿारनि जी फीस था ॾेई सघूं, न ॿारनि लाइ कुझु वठी था सघूं, न कंहिंखे ॾेई था सघूं। आख़िर छा कयूं? या त इहा महांगाई घटि थिए या असां ग़रीबनि खे मारे छॾनि। साईं हाणे छा करूं? गरीब माण्हू बुखनि में मरी विया आहियूं। रोज़गारी आहे कोन, तेल महांगा, बचा पाराणे वॾी ॻाल्हि थी वई। हाणे छा करूं? ऐं खाधे जी शइ आहे, रोदी आहे, कणक आहे, उहा हाणे महांगी थी वई आहे। कणक हाणे महीने ॿिनि खां पोइ निकिरंदी, सस्ती वठंदा, पोइ वरी असांखे महांगी ॾींदा। असांखे कहिड़ो फ़ाइदो? असीं त उहे सूरनि में आहियूं न। ये गरीबों का खून चूस रही है। महंगाई का ये हाल है, गरीब आदमी बहुत परेशान है। जो 400-500 रुपये दिहाड़ी कमाने वाला मजदूर तबका वो बहुत परेशान हुआ पड़ा है। आटा दाल चीनी इस टाइम बहुत महंगी हुई पड़ी है। गरीब आदमी पहुँच से बहुत दूर है। या फिर दिल कर रहा है कि खुदकुशी कर लें, और आवाम खुदकुशी करने पर मजबूर हुई पड़ी है। गुज़ारो बहुत मुश्किल था थियो। ॾाढो 200 रुपये पेट्रोल लॻो पिया, मजदूरी आहे कोन, रोज़गार आहे कोन, माण्हू पैदल वञनि पिया, धंधो आहे कोन, बेरोज़गारी आहे। ये पंहिंजे पेटी गुज़रे, माण्हू ख़ुदकुशी करण में तैयार लॻा पिया आहिनि। को रोज़गार कोन्हे, का ॻाल्हि कोन्हे। हिननि जो वधीक चवणो हिकु त मौजूदा सरकार महंगाई ते कंट्रोल करण में नाकाम वई आहे, त ॿिए पासे रेट लिस्टूं जारी न थियण करे मुनाफ़ाखोर दुकानदार पंहिंजी मर्ज़ी जा अघ मुक़ररु करे वेठल आहिनि। हिन ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त रोज़ जे बुनियाद ते रेट लिस्टूं जारी कयूं वञनि, त जीअं मुनाफ़ाखोरी खां बची सघिजे। कैमरामैन दानिश लिगारी सां गॾु ग़ुलाम रसूल नोहड़ियो, आवाज़ टीवी, टंडो लयार।